नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे डेरकी में ख़बर ॾींदा हलूं त 4 ॾींहं अॻु अगवा थी वियल मोहन लाल मेघवाड़ बाज़ाब न थी सघियो आहे। धाड़ेलनि तशद्दुद वारी वीडियो सोशल मीडिया ते वायरल करे छॾी आहे। कुछ कोन्हे, असां छा ॾींदासीं, असां पाण ग़रीब। जेतरी जन खाइण पीअण कान थी पियूं, जोड़नि थी पियूं ॾींहुं राति। गरीब माण्हू 15 लाख अच्छा तव्हां जो नालो आहे बहरू साईं। बरू मोहन तव्हांजो छा थींदो आहे? भाउ आहे साईं। अच्छा तव्हां इहो तव्हां ही वीडियो ॾिठी आहे जेका हुनखे कुटनि था पिया? हाँ साईं ॾिठी आहे। जी जी जी। कीअं महसूस कयो था पिया? बस ॾाढो असांजे भाउ को ज़ुल्म करनि था। इहो असां वटि कुझु कोन्हे। उहो सॼो ॾींहुं बूट पॉलिश कंदो आहे, मां रंग चू न कंदो आहियां। हालात ॾिसो असांजे, असां ज़ुल्म कयो आहे। अहिड़ो ज़ुल्म असां छो कयो आहे? न असां कहिड़ी दुश्मनी आहे? असां पंहिंजी रोज़ी में पूरा कुझु ॾिसो अथई, असां कुझु कोन्हे। तव्हां पाण इहो ॾिसो, इहो असांखे उहो चवंदा 50 लख 50 लख, असां 50 रुपयो ई कोन्हे। असां हाणे सॼो ॾींहुं मज़ूरी कंदा आहियूं, असां अटो खे रोज़ वठी ईंदा आहियूं, किलो जेको पचाईंदा कंदा आहियूं। इहो असांजा ज़ुल्म आहे, ॿियो छा आहे? 50 लख असां काॾूं भरींदा? असां पाण विकूं त 50 लख कोई न मिलंदो। असां सां ईअं ज़ुल्म थी वियो आहे, ज़ुल्म। असां भाउ सां ज़ुल्म कंदा पिया आहिनि। ॾिठल आहे हाणे असां ज़ुल्म आहे साईं, कार थी वियो। हर माण्हू ईंदो आहे, असां तव्हां अञा एतिरा ॾींहं कोई लड़ी न आयो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विज़िट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।